कंडियारो कमालदेरो लिंक रोड में मुबीना नाक़ुस मटीरियल जे इस्तेमाल ऐं कम रोलरे जो शिकार थियण ख़िलाफ़ इलाइक़े वासी पारां एजाज़ अबरो, गफ़ार अब्बासी, बरकत अली, बख्शल अब्बासी, आसिफ सोलंकी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में कंडियारो कमालदेरो लिंक रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिं सबबि सवें गाॾियूं बीही वियूं। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त कमालदेरो लिंक काफ़ी अरसे खां पोइ नईं सर ठही रहियो आहे, जंहिं जो कमु पिणु रोलरी जो शिकार थी वियो आहे। इन्हनि चयो त ठेकेदार हिकु बाअसर आहे जेको रोड में सरेआम नाक़ुस मटीरियल जो इस्तेमालु करे रहियो आहे, पर खांइसि केरु बि पुछण वारो नाहे। रोड जो कमु मुकमल थियण खां अॻु तबाह थी वेंदो। इन्हनि चयो त रोड अवाम जे लाइ अज़ाब बणिजी वियो आहे। रोड ते ठेकेदार छंकार बि नथो कराए, जंहिं करे रोड ते हारियल कृषि उॾामंदी रहे थी, जंहिं करे इलाइक़े वासी दम ऐं सहके जा मरीज़ बणिजी विया आहिनि ऐं इलाइक़े वासी अखियुनि जे नूर खां महरूम थी रहिया आहिनि। दहां बावजूदि ठेकेदार खां केरु पुछण वारो नाहे। हिननि DG नेब खां मुतालबो कयो त रोड जो कमु मुकमल कराए ठेकेदार ख़िलाफ़ क़दम खंयो वञे।